सोप सीरियल ड्रामा सीरियल सिंध टीवी जी बहितरीन सोप सीरियल पंहिंजा वेरी जो रिव्यू ॾियण जे लाइ मां हाज़ुर ख़िदमत आहियां। मुंहिंजो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। जी हाँ दोस्तो, हींअर असीं ॻाल्हि कयूं पिया पंहिंजा वेरी ड्रामे जी। जी हाँ, पंहिंजा वेरी ड्रामे जी रिकॉर्डिंग जेका आहे ज़ोर शोर सां जारी शारी आहे। जेका दादू जे आस पास इलाइक़नि में उनजी रिकॉर्डिंग जारी आहे ऐं ॿिए पासे असीं ॻाल्हि कंदासीं उनजो बि रिव्यू उन सां गॾो गॾु ॾींदा वेंदासूं, अवां दोस्तनि जी नज़र कंदासूं ऐं उहा आहे पंहिंजो सोप सीरियल रियासत। जी हाँ दोस्तों, जंहिंजा डायरेक्टर आहिनि फर्जन मलिक उर्फ खजू साहब। नौजवान, नओं जज़्बो, नओं खून, नई रत। जी हाँ, जेको हुन वाइदो कयो पाड़े ॾेखारियो ऐं जन पंहिंजे ड्रामे जी स्टार्टिंग, जी हाँ अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जन पंहिंजे ड्रामे जी स्टार्टिंग जेको आगाज़ कयो, उहो आगाज़ डिस्ट्रिक्ट घोटकी ज़िलो घोटकी जे मशहूर मारूफ़ जिते लॻंदो आहे मेलो अनवर शाह बादशाह जहानपुर शरीफ़ में। उनजो पंहिंजो मुर्शिद पीर मुर्शिद आहे साईं अनवर शाह बादशाह जी दरगाह ते वञी हाज़िरी भरे उते पूरी टीम खे वठी उतां ई उन जेको पंहिंजे रिकॉर्डिंग जो आगाज़ कयो। दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जॾहिं कंहिं बि नेक कम जो आगाज़ कयो वेंदो आहे, असांजो हीउ जेको जुनूनी डायरेक्टर आहे फर्जन मलिक उर्फ खजू, ऐं उहो पंहिंजो जुनून जेको ॾेखारींदो आहे उहो पूरो बि उन ते पूरो रहंदो आहे। तमामु बहितरीन जेको डायरेक्टर आहिनि, मेहनती ऐं जफ़ाकशी डायरेक्टर। ॿिए पासे आहिनि सीनियर, जी हाँ सभु खां वॾे में वॾा सीनियर असगर चौधरी असगर तहीम। जी हाँ, माफ़ कजो चौधरी असगर तहीम, ऐं उहे बि तमामु हिकिड़ा झूना पुराना डायरेक्टर आहिनि ऐं उन्हनि जो बि ज़ोर शोर आहे त मां वध में वधि जेका इहा आहे पंहिंजा वेरी जेका सोप सीरियल आहे इनखे बि मां सुठे नमूने सां फिल्मायां। सुठे नमूने जा जेके सीन आहिनि ऐं उनमें जेके कैरेक्टर आहिनि, जेके अदाकार आहिनि, उहे जेके अदाकार जंहिंजे चेहरे ते जंहिंजे फेस ते जेको कैरेक्टर सूट थिए थो उहो उनखे ऐं उनखां ई उहो अदा कराए थो। जी हाँ, पंहिंजा वेरी ड्रामे में जेके अदाकार कमु करे रहिया आहिनि एस भट्टी, जी हाँ हाजन तेमणो, इरफान शेख ऐं हुन सां गॾो गॾु ॿिया इलाही खोड़ सारा फनकार अव्हांखे ॾिसण में ईंदा, पर मुक़ाबिलो तमामु घणो आहे पंहिंजा वेरी ऐं रियासत ड्रामे जो। ही ॿई स्टोरियूं अव्हांखे ॿुधाईंदो हलां। मां अॻु में बि अव्हां दोस्तनि खे मां इहे वीडियो शेयर कया आहिनि, उन्हनि में इहो ई ॿुधायो आहे त ॿिन्हिनि जो जेको राइटर आहिनि उहे आहिनि मोहतरम जनाब नूर ज़ोर साहब ऐं हेॾा जेके आहिनि कैमरामैन, जी हाँ रियासत जा कैमरामैन आहिनि महफूज़ अली मीरानी साहब, तमामु सीनियर, तमामु हिकिड़ा जफ़ाकशी मेहनती, सॼो ॾींहुं कमु करण वारा ऐं तमामु बहितरीन कुर्ब ॾियण वारा ऐं अदाकार खे सपोर्ट करण वारा, अदाकार जे हर एंगल सां खेॾण वारा ई बहितरीन असांजा ही कैमरामैन महफूज़ अली मीरानी साहब। ऐं मुंहिंजी रियासत ड्रामे में जेकी कास्ट आहे उहा बि तमामु हिकु बहितरीन कास्ट आहे। उमेद अली कलवर साहब, उमेद अली कलवर सां गॾो गॾु आहे ॿिए पासे फ़हीम याया भुट्टो, जी हाँ मूसा खान जो पुटु फ़हीम याया भुट्टो। याया भुट्टो जो फर्ज़ंद आहे हिकु बहितरीन अदाकार, नओं रत, नओं जज़्बो, नओं खून। जी हाँ, अवां दोस्तनि खे ही बि जज़्बाती जुनूनी एक्टर आहे फ़हीम याया भुट्टो। अव्हांखे ॾिसण में ईंदो हिकु नए कैरेक्टर में, नए रोल में, हिकु मुनफ़रिद रोल जेको अचे पियो और रियासत ड्रामे में। तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां, जेके अव्हां दोस्त आहियो मुंहिंजे हिन चैनल ते न्यू, त सभ खां पहिरियों मां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त जल्दी में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि वटि पहुचे, अव्हांखे मिले बहितर खां बहितर अपडेट, जेका हर वीडियो में दोस्तनि मां अपडेट पहुचाईंदो आहियां। ऐं ख़ुशूसी तौर ते मां उन्हनि नौजवाननि जो थोराईंदो आहियां, मोहतरम जनाब जेको नओं खून, नई उमिरि जो, नंढड़ी उमिरि जो अदा असांजो शेर खान सोलंकी, जंहिंजी उमिरि बिल्कुलु नंढड़ी आहे, कोई 12-13 सालनि जो आहे। ॿियो अदा असगर अली थेबो साहब, उहो बि अधु असांजो नंढड़ो आहे ऐं उनजी बि वॾी महिरबानी जो असांजी हिन वीडियो खे ॾिसंदो आहे, वॉच कंदो आहे। ऐं अव्हां दोस्तनि जी बि महिरबानी त अव्हां मुंहिंजे हिन वीडियो खे वॉच कंदा आहियो। इहा अव्हांजो प्यारु आहे, ख़ुलूस आहे, इहे तव्हांजी हिकिड़ी सिक आहे, मोहबत आहे। अलाह साईं पंहिंजी इन सिक मोहबत खे क़ाइमु दाइमु रखंदो। मां उमेद कयां थो त मुंहिंजी हिन वीडियो खे अव्हां आख़िर ताईं वॉच कंदव ऐं लाइक कमेंट कंदव, कहिड़े शहर खां, कहिड़ी सिटीअ खां, कहिड़े इलाइक़े खां, कहिड़े मुल्क खां, कहिड़े डिवीज़न खां मुंहिंजी हीअ वीडियो अव्हां ॾिसी रहिया आहियो। अॻिले कमेंट में पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे ॻोठ जो नालो, पंहिंजे पहिरीं प्यारनि दोस्तनि जो बि नालो लिखी छॾींदा त मां अचण वारी वीडियो में उन्हनि दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा कंदुसि, उन्हनि जो नालो बि शेयर कंदुसि। जी हाँ, अव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह अव्हांखे ख़ुशि रखे, अलाह करे आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टिकंदे टणंदा रहो। इहा ई मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ, पहिरीं प्यारनि जे लाइ नेक
तमन्नाऊं नेक दुआऊं हमेशह अव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि। पंहिंजो ख़्यालु रखंदा, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं तव्हां दोस्तनि खां वठंदो आहियां इजाज़त। जुदा न फिदा पाकिस्तान जिंदाबाद। जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंधिया मारवाड़ा, जिए सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, बख्तो, बिरोही, उर्दू, मारवई जेके बि रहनि था पिया असांजा ॿाहिरि सभु आबाद हुजनि। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। दोस्तनि खे मां गुज़ारिश इहे बि कंदुसि, जेकॾहिं अव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त बराए महिरबानी जल्दी में सब्सक्राइब करे वठो। वरी महिरबानी, वरी मिलो था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ताईं इजाज़त। अलाह करे ख़ुशियूं जा बाद जा। अल्लाह हाफ़िज़।